माइक जेकॾहिं 150 रुपये वारो हूंदो न तो उन टोपण के माण्हू वात में विझंदो तॾहिं आवाज़ सिखी। ये काबाड़ी वारा माइक आहिनि तौर ते मिलंदा आहिनि, 500 रुपया किलो तोरे खणो। ओ हुन कुंड ते मोबाइल फोन वारो बीठो आहे पंहिंजे माइटनि सां पियो ॻाल्हाए मोबाइल ते। हलो हाँ ऐं जलसे में आया तो माइट पुछंदा जलसे में आई? जी हाँ। हाँ यार मौलवी जे वाइज़ जो आवाज़ पियो अचे, मोबाइल फोन वारो हुते बीठो आहे ॻाल्हाए पियो ॻोठ। मोबाइल फोन जो माइक माकोड़ी जे मथे जेतिरो आहे, वो आवाज़ कैच पियो करे। मोबाइल फोन वारो माइक आवाज़ कैच तो करे ऐं इहो वरी हैदराबाद कराची मुल्तान ताईं पहुचाए पियो। माकोड़ी जेतिरो माइक आहे मोबाइल फोन में, उन में एतिरी ताक़त आहे जो आवाज़ ईसी जो कैच करे पई। ही मेंह जी टंग सॼी मुंहिंजे अॻियां उभी करे रखूं आहे, चवंदा इहो टोपण वात में विझ, पोइ आवाज़ छिकी। 5-8 लाख रुपया ख़र्च करे माइक वठी अच हुते टंगे छॾ, उन रात में आवाज़ न बदल आया पैसा ख़र्च करे बाक़ी तौर ते वठी ईंदा कबाड़ी मां। त असां 45 साल हिननि खे आज़माया असांजा गला वेही रहिया। इहे छिके थो के हिन में रेज़ था निकिरनि, इहा चङी शइ आहे। हिननि त असांजे खानो ख़राबु कयो आहे। हिननि हिकिड़ी फितरी मोहब्बत ॿी अकली मोहब्बत, इन्हनि में जेकॾहिं टकर थी पवे हाणे आउं पोचे हटंदुसि, हीउ वरी हितां जेको वेठो आहे सो वरी माइक खे हीअं वेझो कंदो, ऐं हटंदो वेंदुसि नेठि मूंखे कुर्सी खणणी पवंदी ऐं पियो पोइ ते वेंदुसि। मूंखे अटकलूं अचनि थियूं, तूं भले अटकलूं कर, तूं मुंहिंजो टोपण वेझो कंदे ऐं वरी कुर्सी खे पोयां रेड़ींदुसि, कुझु कोन थींदो, मट करे वेह। थकी टुटी राति जो घर आयासीं, सॼो ॾींहुं गुड केले जी हर हलायोसीं, थ्रेशर ते बिठायूं, चिकना चूं रहियूं, मथा दीदी किरियासीं, सम्झो निंड वठी वई हली। तव्हां सकरंड नवाब शाह जेके ओड़े पाड़े जा वॾा शहर आहिनि उन में वञो डॉक्टरनि वटि, चओ निंड छा आहे? डॉक्टर साहब MBBS और MP PhD जा पुट ॿुधाए त निंड छा आहे? निंड छा आहे? कहिड़ी शइ आहे जेके रब दॿाए थो त इंसानु बेहोश थी थो वञे? कहिड़ी शइ आहे जंहिंजे करे इंसानु जीअरो मोल बणिजी थो वञे? अलाह साईं ॾिठो त हिन सॼो ॾींहुं कमु कयो आहे, थकी पियो आहे, हिन जे दिमाग़ जी बैटरी डाउन आहे, हाणे इहा दोबारा चार्ज थींदी। वज अल्ला नवमकुम सवादा, डज़ कराए वरी मिठी निंड ॾिनईसि, 8 कलाक सुम्ही उथियो, दिमाग़ जी बैटरी 100% चार्ज आहे, हाणे फ्रेश आहे, तयारु थी चिलकी चमकी पप्पू थी, हाणे वरी ऑफिस ते पियो वञे, वरी दुकान ते पियो वञे। रोज़ तोखे 8 कलाक निंड ॾिनई, का चार्ज ऐं सी तोखां कोन वरितई। सुबुह जो जॾहिं निंड मां उथे जिब्राइल दर ते बीठो हुजे त 8 कलाक राति सुतो ई 4000 जो बिल अलाह थी मोकिलियो आहे, वञो पिनी मरी वञो, हा लाह निकिरी वञनि, हा उहो आहे रब जेको मिठी निंड सुम्हारे, जंहिं असां ते अहसान ऐं थोरा कया आहिनि। सम्झो था? ईसा ओ ईसा वे चांहि खणिया, वेही सा वे चांहि पी। सही से सॾु करे विहारे चांहि पीआरई, केक अची वियो, बिस्किट अची विया। चांहि जी क़ीमत 50 रुपया। हाणे 50 रुपये जो तो थोरो कयो ईसे ते, हाणे ईसो चांहि पी उथियो आहे, वॾा वॾा महिरबानी लख लाइक़। 50 रुपये जी चांहि ते हथ था ॿधो? जे ज़िंदगी रब खारायो उन जूं हज़ारे हज़ारूं हिन कन मां ॿुधी हिन मां कढी छॾियूं, कॾहिं दिलि में ख़्यालु कयो अथई त उन अहकमुल हाकिमिन जे दर ते वञी हथ ॿधो? उन जो को हक़ ई कोन्हे। हिन मां कन मां अज़ान ॿुधी हिन मां कढी ॾी, अलाह साईं जो को हक़ ई कोन्हे। जे सॼी ज़िंदगी खारायो आहे, जे सॼी ज़िंदगी पीआरियो आहे, उन ते दर ते अचण लाइ तयारु कोन्हे हीअ क़ौम, वांदो कोन्हे, कांच पलीता। केॾां पिया वञो? अफ़ज़ल आहे माली, हेठो आहे मुंहिंजो संगती पटीदन वारो अब्दुल हक, हीअ संगती पुराणो संगती आहे। असीं गॾिया हींअर आहियूं, असांजी पंहिंजे में गॾिजूं आहे त डिघियूं कचहरियूं थी न वञे। सम्झो हे सभु वेठा आहिनि। अब केॾां था वञो? अब मेड़े ते था वञो रे, हाँ मेड़े ते था वञो। अहिड़ा 5 मिंट बीहो, आऊं अचां थो,
घरां थी रुगो कपिड़ा मटाए अचां हलूं था आउं बि हलां संगत खे बीहारे छॾी सट ॾेई घर वियो 5 मिंटनि में कपिड़ा मटाए टोपी न कद रखी तयारु थी आयो हाणे वञे पियो मेड़े लाइ तो संगत खे बीहारे छॾियो तूं 5 मिंटनि में तयारु थी वे निभागा 70 साल थिया आहिनि तूं अञा ताईं नमाज़ लाइ तयारु कोन थियो अञा तुंहिंजी कांच पली था ख़ुदा जो ख़ौफ़ करियो बिली नालो अथव अलाह जो असीं त वाइद करे करे पौड़ा थी वियासीं असांजी को लठ दुको कोन्हे तव्हां ते हाणे अॻियां हथ था वधूं मुस्लमान आहियो भाउ आहियो वञो इहा मुंडी आहे इन में लाल लॻल आहे किरी पई गटर में नाले में गंदे नाले में किरी पई आहे क़ीमती पोइ छॾे ॾारियूंसि पर पई हुजे न छॾ बिल्कुलु क़ीमती शइ आहे पोइ काठी खणंदासीं काठी खणी नाले मां हिनखे कढंदासीं नाले मां कढी पोइ वरी हिनखे पाणीअ सां सर्फ सां बुर्श सां धोई साफ़ करे वरी चमकाए वरी पाईंदासीं सिर्फ़ु हुनखे गंदे नाले मां कढणो आहे धोइणो आहे जंहिं मुहम्मद पाक जो कलमो पढ़ियो आहे कसम आहे ख़ुदा जो उहो मुस्लमान हीरो आहे हीरो लखनि करोड़नि जो हीरो आहे गंदे माहौल में आहे गंदी ऐं बुरी संगत में आहे मिंथ मेड़ करे इन कलमे भाई मुस्लमान खे इन बुरे माहौल मां कढी मस्जिद वारे माहौल में आणी हिन अल्लाह जे पाक क़ुरान वारे नूर सां हिनखे धो त हीउ वरी बि जन्नत जे हूरनि जो घोट थी वेंदो थोरी महिनत हिन ते करणी आहे तंहिंजे करे असां तव्हांजे अॻियां हथ ॿधी तव्हांखे अर्ज़ु कंदासीं त मुहबत जो वधि में वधि हक़दार अल्लाह जी ज़ात आहे छो त अल्लाह साईं जा असां ते अहसान अल्लाह साईं जा अहसान ऐं थोरा असीं लाहे नथा उनखां पोइ ॿिए नंबर ते हक़दार अकली मुहबत जो मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात आहे जे पथरनि जी मींहं में बि दीन पहुचायो जे पथर खाई बि उम्मत खे कलमो पहुचायो आहे उहे मुंहिंजा दोस्तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहबत उम्मत सां कसम ख़ुदा जो एतिरी आहे जो माउ पीउ जी पंहिंजे बचनि सां एतिरी मुहबत कोन्हे जेतिरी रसूल जी मुहबत आहे उम्मत सां जन्नतुल फिरदौस मकाम महमूद में मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो वेठा आहिनि परेशान आहिनि अल्लाह सीधो पुछे मुंहिंजा महबूब छो परेशान आहीं जन्नत मिली मकाम महमूद मिलियो परेशान आहीं जी या अल्लाह मुंहिंजा गुनाहगार उम्मती जहन्नम में पिया सड़नि ऐं कीअं त आराम सां वही जन्नत में मज़ा करियां मूंखे त सुखी नथो अचे अल्लाह जी फरमाईंदो मुंहिंजा महबूब तोखे मोकल आहे घड़ी पहुच जहन्नम में जेके वणे तंहिंखे जहन्नम मां कढी जन्नत में रवानो कर अल्लाह जे रसूल फरमायो त रब मूंसां वाइदो कयो आहे आए महबूब तोखे आउं राज़ी कंदुसि आउं बि रुसी वेही रहंदुसि तेसीं राज़ी कोन थींदुसि जेसीं मुंहिंजी सॼी उम्मत जहन्नम मां निकिरी जन्नत में वञे राज़ी बि पोइ थींदुसि एॾो उम्मत सां प्यार करे थो रसूल ऐं उन उम्मत खे रसूल सां मुहबत ही कान्हे सही कीअं खड़ा ख़बर थी पए त मुहबत कोन्हे मुहबत वारे जा नमूना ॿिया हूंदा आहिनि रसूल असांखे क़ुर ॾिनो आहे कलमो ॾिनो आहे दीन ॾिनो आहे शरीयत ॾिनी आहे सभु कुझु पुॼायो आहे असां लाइ पर पुट दुआऊं घुरियूं आहिनि असांजे लाइ पर पुट क़ुर्बानी कई आहे ज़मज़म जे खूह में गुरड़ी मुबारक उछले पाण फरमायूं ओबारो करियो थो वञा खूह खे क़यामत ताईं जे ज़मज़म पीतो उन मुहम्मद पाक जो ओबारो पीतो उन वक़्तु बि असीं यादि हुआसीं रसूल खे उन जो को हक़ीक़त कोन्हे